जी साईं मोहतरम, अॼुकल्ह जे दौर में इंसान मशीनरी वारी ज़िंदगी बसर करे थो, गुनागो मसरूफ़ियात जे बावजूद भी उनखे सुकून हासिल थी न सघियो आहे। उहो सुकून जी तलाश में टाइम टू टाइम कोशिश करे थो पियो, स्ट्रगल करे थो, डुके थो, डोड़े थो, पर उनखे पोइ बि का राहत नसीब नथी थिए। इन जी छा वजूहत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिनखे न वठो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां मुस्लमान आहियूं, असांजो ईमान आहे त सुकून अलाह जे ज़िक्र में आहे, अलाह जे क़ुर में आहे। जेके माण्हू इन क़ुर ते अमल कंदा मुकमिल तरह, उन्हनि खे सुकून मिलंदो। छो अलाह जो क़ुर थो चए, अलाह बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार, दिलनि खे इत्मीनान अलाह जे ज़िक्र ऐं क़ुर में मिलंदो। असां अलाह जे क़ुर खे, अलाह जे दीन खे, शरीयत खे छॾे ॾिनो आहे ऐं सारो ॾींहुं राति हणणा कयूं था, उहे पूरत कोन्हे, पूरत न पवंदी। छाजे करे जो असां अलाह जे क़ुर खे छॾे ॾिनो आहे त असांखे पूरत न पवंदी, दर परेशान कंदासीं। ऐं नबी अलैहिस्सलाम हदीस पाक में इहा ई ॻाल्हि बयानु फरमाइनि था त मुस्लमान जेको आहे न, उहो मुस्लमान जेकॾहिं पंहिंजे ईमान ते पको हूंदो त अलाह तबारक व तआला उनजी मदद कंदो, ऐं जेकॾहिं मुस्लमान पंहिंजे ईमान खां हटी वेंदो त उनजी मदद न थींदी। इहो ई सबबु आहे जो असां परेशान हाल आहियूं ऐं एतिरो परेशान आहियूं, हद खां वधीक परेशान आहियूं। सारो ॾींहुं वठणा कयूं था, महिनत कयूं था, हणणा कयूं था, पोइ बि घर जी पूरत कोन था करे सघूं। इहो इन जे करे आहे जो असां अलाह जे क़ुर खे छॾे ॾिनो आहे। हाणे बि जेकॾहिं मुस्लमान असां अलाह जे दीन में मोटी अचूं त इनशा असांखे अलाह तबारक दिली इत्मीनान अता फरमाईंदो, ऐं जेके परेशानियूं ऐं जेके मुसीबत आहिनि उहे बि दूर फरमाईंदो। पर शर्त आहे त असां दीन ते मोटी अचूं। हिकु रियासत आहे, उहा केसि ताईं उन जा हक़ आहिनि अवाम जे मथां, ऐं हिन वक़्तु उहा रियासत जेका आहे पंहिंजा हक़ अदा करे रही आहे अवाम जे मथां? रियासत अवाम जा हक़ कोन थी अदा करे। छा जे करे रियासत खे ख़बर ई कोन्हे त अवाम जा हक़ कहिड़ा आहिनि, ऐं जॾहिं अवाम खे ख़बर कान्हे का त असां ते हुकुमरान जा कहिड़ा हक़ आहिनि, त हीअ हुकुमरान असांजे तरफ़ां अलाह जे तरफ़ां असांजे लाइ आज़माइश आहिनि, ऐं हिकिड़ो ईअं करे सम्झो मुसीबत असांजे मथां आहिनि। छाजे करे नबी साईं फरमाइनि था, आमालुकुम उम्मालुकुम, जहिड़ा तव्हांजा अमल तहिड़ा तव्हांजा हुकुमरान हूंदा। हीअ हुकुमरान असांजे अमलनि जी सूरत में आहिनि, जो असांजा बुरा लक्षण आहिनि, बदकारियूं आहिनि, बद इख़लाक़ियूं आहिनि, दीन खां परे आहियूं, इस्लाम खां परे आहियूं, सारो ॾींहुं बेहयाई बद इख़लाक़ी बुशराई जे कमनि में आहियूं, त इहे अज़ाब जे तौर ते हुकुमरान असांजे मथां मुसलत कया आहिनि। वरना इहे हुकुमरान जी लाइक़ु थोरी आहे, इहो अज़ाब आहे असांजे मथां। अलाह हिन वक़्तु जेके मज़हबी जमातूं आहिनि पाकिस्तान में, तव्हां छा था सम्झो त उहे बि पंहिंजो किरदारु सही अदा करे रहियूं आहिनि? हिन वक़्तु मज़हबी जमातूं बेख़ुदि उहो पंहिंजो जेको हैसियत आहे न, उहा हैसियत न मिलाए सघियूं आहिनि, पाण में इंतिशार जो शिकार आहिनि, ऐं उन्हनि को किरदारु अदा न करे सघियो आहे, करे बि न सघनि। छाजे करे जो उन वटि का अवामी ताक़त आहे कोन। अवामी ताक़त जे ज़रिए ई इनकलाब अची सघे थो, पर अवामी ताक़त उन वटि आहे कोन, अवाम मुंतशिर आहे। तंहिंजे करे मज़हबी पार्टियूं बि पाण में एको ॿधी बि कोन्हनि को, पाण इतिहाद बि कोन था करे सघनि, वक़्ती तरह कनि था, वरी साॻियो फिरी वञनि था। तंहिंजे करे अवाम तां बि हुननि जो अवाम जो बि एतमाद मज़हबी पार्टियुनि में कोन्हे को, ऐं मज़हबी पार्टियुनि में पाण में बि हुनजो एतमाद कोन्हे को। इन जे करे अलाह जी ताईद बि उन सां न रहंदी। सिर्फ़ु नाले में मज़हबी पार्टियूं आहिनि, बाक़ी हक़ीक़त में क़ुर ऐं हदीस खां उहे बि आउट थी वियूं आहिनि। साईं मोहतरम, तव्हां जमात इस्लामी तां वाबस्ता रहिया हो, ऐं मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहब जे टाइम में जे दौर में जमात इस्लामी हिकिड़ो सुठो स्कोप खणी ॿाहिरि स्क्रीन ते बि आई हुई। हिन वक़्तु जमात इस्लामी में उहो जोश ऐं ख़रोश असांखे नज़र नथो अचे, वाक़ई ईअं आहे या अगरि आहे त उनजी छा वजह आहे? असुल ॻाल्हि इहा आहे त जमात इस्लामी पहिरियों जंहिं बुनियाद ते मौलाना मौदूद साहिब जिन ठाही, जेको मयार हुयो, उन मयार में कुझु घटिताई अची वई आहे। अॻे जमात इस्लामी में थोरा माण्हू हूंदा, पर माण्हू मञदा त वाक़ई इहा तनज़ीम आहे। पंहिंजे मौक़िफ़ ते बीठा हूंदा त छा बि थी वञे, पर मौक़िफ़ ते न हटंदा। हाणे कुझु कमज़ोरी अची वई आहे, पर बहरहाल हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जो अवाम खे मुआशी मुश्किलात आहिनि, एॾियूं परेशानियूं आहिनि, जो जमात इस्लामी सां जेकॾहिं हले त लाज़िमी ॻाल्हि आहे पंहिंजे घरों ख़र्च करे या पंहिंजो हैसियत मुताबिक़ ताउन करे। त हिन वक़्तु हर हिकु पंहिंजे पंहिंजे मसाइल में शिकार आहे। तंहिंजे करे जमात इस्लामी में बि हाणे उहे माण्हू सोचनि था त अचूं त सही, पर पाण वटि उहा हैसियत न आहे, अचूं पंहिंजो टाइम कढूं, पंहिंजो वक़्तु ॾियूं, चंदा ॾियूं। तंहिंजे करे जमात इस्लामी में माण्हू जो ताउन थोरो घणो आहे सही, पर उहा मक़बूलियत जेका काज़ी साहिब जे दौर में हुई,
उहा हींअर न आहे। बहरहाल पंहिंजी जॻह ते कमु करे रहिया आहिनि, जदोद करे रहिया आहिनि, सुठो कमु आहे। ताउन त ॾिसो पाण त माशी मसाइल एॾा थी पिया आहिनि जो हर हिकु माण्हू पंहिंजे घर जी परेशानी में आहे। अलाह साईं अमान में रखे। अलाह साईं खां दुआ आहे त अलाह तबारक ताला असांखे उहा सम्झ था फरमाए ऐं असुल हुकुमराननि खे बि उहा सम्झ था फरमाए जो माशी लेवल ते इंसान ॾींहों ॾींहुं वञे त पोइ ते पवंदो ऐं पंहिंजी परेशानियुनि में आहे। जॾहिं पंहिंजी परेशानी में आहे त ॿिए सां ताउन कीअं कंदो? पंहिंजी परेशानी माण्हू मुसीबत मुश्किलात में आहे। अलाह साईं रहम फरमाए। इंसान जेको आहे पंहिंजे हिन वक़्त जी जेकी आहिनि ज़िंदगीअ जूं मसरूफ़ियात हुन में पंहिंजे रब सां हुनजो तालुक़ु कीअं मज़बूत जुड़ी सघे? अलाह सां तालुक़ु मज़बूत ईअं थी सघे थो जो डेली क़ुर जो मुतालो करे, माना सां 5 रकूं करे, 2 रकूं करे, माना सां मुतालो करे, 5 वक़्त नमाज़ पढ़े पाबंदीअ सां ऐं ॿियनि सां सुठो हले, पाड़े वारनि सां, मिटनि माइटनि सां, यतीमनि सां, दीनी जमात सां सुठो ताउन करे, जेको हाल हाज़िर हुजे। इन में इंसान खे सुकून थींदो। ऐं मुंहिंजो मुशाहिदो आहे त केतिरा ई मसइला जेके लखें रुपया ख़र्चु करण सां बि हल न पिया थियनि, जॾहिं अलाह जी तरफ़ माण्हू झुकी अचे त अलाह तबारक ताला पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाने मां उहे मसाइल अलाह कहिड़े अंदाज़ सां हल करे थो, जंहिंजो इंसान जो वहम गुमान बि न आहे। असुल त मुसबब सभु अलाह जी ज़ात आहे न। इहे बीमारियूं आहिनि जेके अलाह तबारक ताला राज़ी थी पए त इन बीमारियुनि खे ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु करे सघे थो न, बजाए दवाउनि जे, डॉक्टरनि ॾे वञण जे, लखें रुपया ख़र्चु करण जे। केतिरा माण्हू लखें रुपया ख़र्चु कनि था ऐं मां पंहिंजो मिसाल मूंखे 2-3 बीमारियूं आहिनि, 4-5 बीमारियूं आहिनि ऐं मूंखे त डॉक्टरनि चयो त तुंहिंजी त इहे जेका पथरियूं आहिनि गुर्दे में बि आहिनि, पिते में बि आहिनि, काई ॻाल्हि कान्हे का। अलाह जो फज़ल। अलाह साईं खां दुआ घुरे, हर वक़्तु अलाह साईं खां अलाह जे हुज़ूर में गिरगिराए ऐं मूंखे यकीन आहे त वॾा मसाइला बि अलाह जो हल कंदो, कंहिंजे ज़रिए सां हल करे। असुल ॻाल्हि इहा आहे त असांजो तालुक़ु अलाह सां घटिजी वियो आहे, पोइ जंहिंजे करे इलाही परेशानियूं आहिनि, इलाही बीमारियूं आहिनि, इलाही मसाइल आहिनि। जेके अलाह सां तालुक़ु जोड़ियूं त अलाह तबारक ताला असांजा सभु मसइला इंशाअल्लाह हल कंदो। मरहूम ग़ुलाम सरवर भुट्टे जे हवाले सां उन जे विछोड़े खां पोइ जेको हिकिड़ो ख़्याल पैदा थी वियो आहे जिंदे दरे जमात इस्लामी जे अंदरि, उनखे तव्हां कीअं था महसूसु कयो? उहो हिकिड़ो कमु कंदो हुयो ऐं उहो जेको कमु हलाए पियो उहो कमु त मुतासिर थियो आहे। जमात जा ॿिया ज़िमेदार, ॿिया दोस्त इन कम में खणण लाइ तयारु न आहिनि। इस साईं जो जेका एम्बुलेंस हुई जेका पसगिरदाई में कमु कंदी हुई, उहा बि न हलाए सघिया। ज़िले वारा अची करे सलाह मशवरो खणो अथव, तव्हां हलायो था त ठीकु आहे, न त असांखे वापसि ॾियो। असांखे ॿुधो आहे त जिंदे वारनि कंहिं ज़िमेदारी न खईं, उहा एम्बुलेंस में वापसि